जी बिल्कुल। अॼु शाम जेका असां वीडियो हलाईसीं यूसी सुभाउ जे चेयरमैन जंहिंमें साईं जन इहो चयो हुयो त तव्हां अची मूं वटि शाम जो अचो, जंहिं पार्क आहे कम्यूनिटी हॉल ठहियलु आहे उते अचो त आउं तव्हांखे जेके जेके यूसी में मूं कमु तरक़ियाती कमु कराया उन्हनि जे बारे में तव्हांखे आगाह कंदुसि। हाणे असां मौजूदु आहियूं यूसी सुभाउ जा चेयरमैन हाजी अली हसन जतोई साहिब वटि। साईं ॿुधायो, तव्हां टाइम चयो हुयो अचो शाम जो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असां आया आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो जेके तव्हां यूसी में कमु कराया उन्हनि जे बारे में छा चवणो अथव? हाणे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जीअं असां चेयरमैन थियासीं 3-4 महीना शायदि असांखे 5-5 लख रुपया फंड मिलिया। हाणे उहे फंड जेको छो उन में असां कुझु करे कोन पिया सघियासीं। जॾहिं खां वठी 12 लख रुपया थिया त मूं सोचियो त यार हाणे माण्हू ॿिया कनि या न कनि, चेयरमैन करे न करे, आऊं त कुझु करियां। सही। छो जो मूं 2001 वारी इलेक्शन लड़ी, 2004 खां वठी 8 ताईं आऊं काउंसलर हुयुसि। सही। ऐं हिन दफ़े मुंहिंजो जेको इरादो हो भई आऊं इहो कमु न करियां। हाणे अच्छी ॾाढी थी, असांजो इज़त सां हर माण्हू इज़त करे थो ऐं पाड़े वारा भाईंदा, ही ज़िम्मेवारी आहे। पर मूंखे शोरे साहिबनि इसरार कयो, चयो न यूसी ठाही बि तुंहिंजे लाइ, यूसी चेयरमैन बणाईंदासीं तोखे ऐं तूं पंहिंजो कार्ड ॾे ऐं फारम वठि। पोइ उन्हनि जे इसरार ते मूं उहो फारम भरायो ऐं यूसी चेयरमैन लाइ मूं पंहिंजो अप्लाई कयो। उन अप्लाई करण खां पोइ वरी हुननि जी वॾी महिरबानी इहा थी त मूंखे अनपुल करायो। छो जो हिते कुझु मुखालिफ़ धुरियूं रहंदियूं आहिनि त भई इहो न थिए, ॿियो कहिड़ो बि चेयरमैन थिए, अली हसन जो न थिए। सही। पर शोरे साहिब जेको जाम खान शोरे साहिब जो सवाल ई पैदा कोन्हे। तव्हां बीहो आज़ादु बीहंदो, तव्हांखां कटे वेंदो। पोइ ज़िम्मेवार केरु खणंदो? पोइ मुंहिंजी ज़िम्मेवारी छुटी, पोइ तव्हां भली माण्हू को ॿिए खे टिकट ॾियो ऐं बीहारियो ऐं उहो आज़ादु बीहंदो। बहरहाल हुन ॾाढो मुंहिंजे लाइ झेड़ो कयो ऐं मूंखे हुन यूसी चेयरमैन बनायो, वरी अनपुल कराई। ऐं हिते मुंहिंजा जेके साथी पुराणा आहिनि, जीअं ॾिसो साईं गुलाम नबी मसी साहिबु वेठो आहे, हीउ यकनवाज़ वेठो आहे, ॿिया बि खोड़ साथी आहिनि, उन्हनि जो बि इसरार हो त ॿियो न तूं थी चेयरमैन। पोइ अलाह जी महिरबानी सां अलाह सां इज़त कई, आऊं चेयरमैन थियो त मुंहिंजी उहा कोशिशि रही त आऊं पंहिंजी यूसी मां करियां। मुंहिंजो नाले वारो पथर बि लॻियल हुजे त भई अली हसन जतोई यूसी चेयरमैन ही कमु करायो। ज़बरदस्त। पोइ पहिरियां त मूं जेको सो ड्रेनेज जो जेको कमु हो, ड्रेनेज जो त वॾो कमु मूंखे साईं वारनि ॾिनो। मेयर साहिब जी तरफ़ां जाम खान जो जेको पैकेज वारो कमु हो, उतां मूंखे 7,900 फुट लाइन, हुन में 48 बि आहे, 36 इंच बि आहे, 24 इंच बि आहे, 18 इंच बि आहे। माना इहो बि वॾे अमाउंट जो इहो वॾो कमु आहे जेको इहो तव्हांखे मेयर जे तरफ़ां, मेयर साहिब पीपल्स पार्टी गवर्नमेंट सिंध ऐं जाम खान शोरो जेको पैकेज मंज़ूर कराए स्पेशल, उन मां असांखे कमु मिलियो मेयर साहिब जे हिसे मां। माना सभिनि जी महिरबानी इहा थी जो 7,900 फुट मूंखे ड्रेनेज लाइन ऐं महांगो कमु आहे ड्रेनेज वारो। उन खां अलावा तव्हां पंहिंजी यूसी में मां पंहिंजी यूसी जी बजट मां पंहिंजी यूसी जी बजट मां साईं 1,400 फुट पाणी जी वाटर सप्लाई लाइन विझाई ऐं उन खां पोइ 1,400 फुट वरी ड्रेनेज जी लाइन, मुख़्तलिफ़ टुकड़ा, किथे 500, किथे 200, किथे 150। ऐं पूरे पंहिंजो फेस 2 में जिथे बि छितूं भॻल हुयूं मिनरल जूं, उहे छितूं रेज़ करायूं। ऐं आऊं जॾहिं खां वठी चेयरमैन बणियुसि त इहो जेको हो मूं वासा वारनि जी जान छॾे, उन्हनि खां जान छॾाए छॾी, पंहिंजा स्वीपर, पंहिंजा माण्हू ऐं पंहिंजो सामान मूं पंहिंजो इहो डीसीट दिया, उहो बि आऊं सदाईं पाण कराईंदो आहियां। उहे माण्हू मुक़ररु करे छॾी कि आऊं पघार ॾींदो आहियां। उन खां पोइ जेको आहे मूं 21,000 फुट पेवर लॻारायो। 21,000 फुट, उहो बि यूसी मां, यूसी जी बजट मां 21,000 उहो बि मूं करायो। उन खां पोइ स्प्रे मशीन मूं पंहिंजी वरिती। बरसाति मोटर जो जेको पाणी कढण वारो, इहो थोरो वाज़े कजो, स्प्रे छाजे स्प्रे जी? मलेरिया, मच्छर मारे। हा हा, उहो 2 दफ़ा वियासीं, टांगो वारे खे चयो मुंहिंजी मशीन ख़राबु, पोइ मां पंहिंजी मशीन वठी आयुसि। उहा बि यूसी? हा, उहा बि यूसी बजट। मोटर पाणी कढण वारी बरसाति पवे थी त पोइ माण्हू परेशान थो थिए, मोटर मिले कान थी, पोइ पाणी गलल में बीठो आहे, उहा बि मां पंहिंजी वठी आयुसि। 300 फुट पाइप पंहिंजो वठी आयुसि। ऐं उन खां पोइ जेको हीउ सीपर वारो सिस्टम मूं पंहिंजे हथ में रखियो, माण्हू रख में तूं हुननि खे कमु कराईंदे। अलाह जी महिरबानी, तव्हां पूरी यूसी घुमो मुंहिंजी त तव्हांखे नज़र न ईंदो किथे ड्रेनेज जो गटर बंदि हुअण ऐं पाणी घटी में कोन ईंदो। ऐं चैलेंज थो कयां, असांजो बी ब्लॉक जेको हो सो उते ई सभु वॾा माण्हू रहनि था, हाई फाई माण्हू रहनि था, उते त माना घटी खां बचियल कान जिते पाणी हूंदो।